नाज़रीन, मटियारी में सॼी सिंध जियां आल पार्टी इत्तेहाद पारां सिंधु दरिया ते 6 नवनि केनाल अॾण ख़िलाफ़ एहतजाज करे मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील ज़हीर सोहो जी रिपोर्ट में। सॼी सिंध जी मटियारीअ में बि आल पार्टी इत्तेहाद पारां सिंधु दरिया मथां 6 केनाल अॾण वारे मनसूबे ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। वधीक अचो त एहतजाज कंदड़ अॻवाननि सां ॻाल्हियूं करियूं त हुननि जो छा चवणु आहे। सिंधु दरिया ते डेम ठाहिण सां असांजो जेके सिंध जूं ज़मीनूं आहिनि उहे जेको थो असांजो थर जो इलाइक़ो जेको गैराबाद सॼी सिंध अहिड़ी थर वांगुरु रेगिस्तान जेको बणिजी वेंदी। असां हिन शइ जी मज़म्मत कयूं था। केनाल ॿिया था ठाहिनि, असां था चऊं त हिननि खे फिल फोर बंदि कयो वञे ऐं इहो सिंधु दरिया जो पाणी जेको आहे उहो आइनी तरीक़े सां असांजो हक़ु आहे। ही असांजे जियापे जी जंग आहे। असां तेसीं ताईं सरापा एहतजाज हूंदासीं जेसीं ताईं इहो मनसूबो कैंसिल न कयो वञो। चोलिस्तान जूं बंजर ज़मीनूं जेके कंहिं न कम जूं आहिनि, असां वटि हिते ज़मीनूं तमामु बहितरीन आहिनि। उहो पाणी हिते ॾेई हितां आबादी वधाए सघनि था। पाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जो इहो चवणु आहे त जेको सिंधु दरिया मथां 6 केनाल अॻियां था वञनि, इहे नामंज़ूर आहिनि। इन्हनि मनसूबे खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ज़हीर अहमद, धरती टीवी न्यूज़, मटियारी।